Assalamu alaikum, dear viewers. जीअं सिंध, जीअं सिंधी माण्हुनि जो इताद, जीअं सिंधी माण्हुनि जी ॿधी, जीअं असांजी सिंध जी धरती ऐं असांजी क़ौमी हक़ ख़ुदि इरादियत, जीअं न सिंधी, जीअं सिंध जे मथां हाकिमत। असांजो केस जेको सिंधी माण्हुनि जो केस आहे, मां सिर्फ़ु मुख़्तसरनि थोरा रुॻो 5-7 मिंट तव्हां खां मां वठंदुसि। जेकॾहिं तव्हां वटि टाइम हुजे त हीअ मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ज़रूरी ॿुधो। असां सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो अहिड़ो केस आहे जेको सॼी दुनिया में कुझु क़ौमुनि सां हूंदो। असां सां उहो केस इहो आहे त असांखे पंहिंजी धरती में अक़िलत में तब्दील थियण जो वॾे में वॾो ख़तरो आहे। जहिड़े नमूने सां गैर क़ानूनी तौरु ॿाहिरी लॾ पलाण थिए पई हिते सॼी सिंध में ऐं कराचीअ में, अफ़गानिस्तान खां पिया अचनि, बर्मी पिया अचनि, बंगाली पिया अचनि, बिहारी पिया अचनि, इंडिया खां पिया माण्हू अचनि, ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू अचनि पिया। कराचीअ में जेको तमामु घणो माण्हू वेठो आहे, अचे पियो इलीगल, गैर क़ानूनी पियो अचे। असांखे ख़तरो इहो आहे त असां सिंधी माण्हू पंहिंजे वतन में बेवतन थी वेंदासूं ऐं अक़िलत में तब्दील थी वेंदासूं। इहो असांखे ख़तरो आहे। हीअ जंग जेका आहे, जेका सॼी हीअ क़ौमी जंग आहे, असांजी सिंधी माण्हुनि जी जेका हीअ जंग आहे, सिर्फ़ु इन बुनियाद ते आहे त बाबा हीअ धरती, हीअ वतन, हीअ सिंध सिर्फ़ु सिंधी माण्हुनि जी आहे तारीख़ी तरह। ही हिकिड़ा वेठा पिया राग आलापनि त कराची सूबो, कराची हमारा है, कराची हमारा है। ही ॿिया वरी जेको आहे सो सिंध खे टुकर करण जे पुठियां आहिनि। ही टियां वरी जेके आहिनि उहे वरी मुख़्तलिफ़ जेको आहे सो नारा पिया खणी अचनि। तंहिंजे करे असांजी हीअ जेका जंग आहे, हीअ ॾाढी अणांगी डिघी जंग आहे ऐं पंहिंजे बका जी जंग आहे। उन जे लाइ जेका हिकमत अमली आहे उहा असां तय कई आहे। असीं सभु पुराणा सियासी कारकुन आहियूं त हिन वक़्तु मौजूदा दौर में असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई हथियार आहे, जेको हथियार तमामु वॾो ताक़तवर हथियार आहे, जंहिंखां असांजो दुश्मन बेडुजे थो। उहो आहे असांजो पुरअमन सियासी जमहूरी अवामी जदोजहद। ज़रूरु मूंसां तव्हां हिन ते इख़्तिलाफ़ु कंदव त हिकिड़ो माण्हू गोलियूं थो हणे ऐं असां वरी जेको आहे सो पुरअमन थी एहतजाज कयूं। हा, गोलियूं रहीम शाह बि हयूं हुन इरशाद रांझाणीअ खे, पोइ फ़तेह कंहिंजी थी। जॾहिं सिंध जो शऊर पुरअमन थी जमहूरी जदोजहद कई, सियासी जदोजहद कई, जॾहिं रोडनि ते आयो, जॾहिं हज़ारनि लखनि जे तइदाद में कराचीअ जो माण्हू ऐं सॼी सिंध जो माण्हू निकिरी पियो ऐं दुनिया असांखे सपोर्ट कई, सॼे पाकिस्तान जे मोहबे वतन माण्हुनि सपोर्ट कई। उन जे नतीजे में सिंध हुकूमत जेका आहे उहा प्रेशर में आई। उहो रहीम शाह गिरफ़्तार थियो, अञा ताईं गिरफ़्तार आहे। इंशाअल्लाह ताला हुनखे फांसी ईंदी। इहो जेको असांजो तरीक़ो आहे पुरअमन सियासी जदोजहद जो, इहो असांजो वॾे में वॾो हथियार आहे। इहो ई, इन खां सवाइ असां वटि फ़िलहालु ॿियो को बि हथियार कोन्हे। जेको माण्हू चवे थो त मां जेको आहे सो 50 माण्हू वठी ऐं हथियार खणी ऐं मां फायरिंगूं कंदुसि ऐं मां हीअं कंदुसि, मां 10 माण्हू मारींदुसि, मां 10-15 हूअ माण्हू मारींदुसि, बाबा ही फ़िलहालु असांजो इहो हथियार खणण वारो मामिलो, हींअर हथियारनि जी जंग ई कान्हे का सॼी दुनिया में। हींअर असांजी जेका जंग आहे पुरअमन सियासी जमहूरी जदोजहद। ही जेको बिलाल काका जो जेको क़त्लु थियो आहे, सॼी सिंध उन जी मज़मत कई आहे। हज़ारनि जी तइदाद में असांजा दोस्त रोड ब्लॉक करे वेही रहिया। तव्हां ॾिठो त SSP अमजद शेख आयो, हुकूमत मजबूर थी, रियासत इंतिज़ामिया मजबूर थी, उहा FIR कटी। इंशाअल्लाह उनखे सज़ा ईंदी। अञा
कुझु गिरफ़्तार न थिया आहिनि। इहो जेको तव्हां सॼो प्रेशर जेको आहे इहो सिंध हुकूमत ते, छो त रियासत तहफ़ुज़ कंदी न असांजो। असांजो जेकॾहिं को बि क़तुलु थींदो त असीं तव्हां रियासत खे ॾींदासूं न। रियासत असां खां टैक्स वठे थी, रियासत असांजे वोटनि ते, हुकुमरान असांजे वोटनि ते अचनि था, त उनजी ज़िमेवारी सिंध जे चीफ मिनिस्टर ते आहे न, सिंध जे IG ते आहे न, सिंध जे DIG ते आहे न, चीफ सेक्रेटरी ते आहे न। त ही जेको हिकिड़े फ़र्द जो जेको जुर्म आहे, जंहिं क़तुलु कयो आहे, उन सां 3 4 5 माण्हू जेकी बि आहिनि, कानून में इहो आहे त मक़तूल जा वारस जंहिं ते बि FIR कटाइणु चाहिनि त उहो उन्हनि ते FIR कटाए सघनि था। तंहिंजे करे जन बि हुननि ते FIR जन माण्हुनि में खे नामज़द कयो आहे। पुलिस जो कमु आहे उन्हनि खे गिरफ़्तार करणु, सही नमूने सां इन्वेस्टिगेशन करणु, दहशतगर्दी जा एक्ट हणणु ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करणु ऐं उनखे सज़ा ॾियारणु। इहा असांजी, इन जे लाइ असां सॼी सिंध में निकिरी पऊं, सॼी प्रेशर कयूं, जलसा जुलूस। हीउ जेको माण्हू असांजो जेको चवे थो न त जलसनि जुलूसनि खे का बि अहमियत कान्हे, पुरअमन एहतिजाज खे का बि अहमियत कान्हे, इहे माण्हू भुलियल आहिनि। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सॼी सिंध उथी त उन सां गॾोगॾु तव्हांजो KP उथियो, तव्हांजो बलूचिस्तान उथियो, तव्हांजे सॼी सिंध जो सॼो इवन बेनज़ीर साहिबा जेका पाकिस्तान जी जेके चवनि था त पंहिंजो ज़ंजीर आहे, उहा कालाबाग डैम जे ख़िलाफ़ पीपल पार्टी उथी पई। बिहारनि जे ख़िलाफ़ असांजा कॉम्परस उथिया। हीअ जेको ॿेटनि वारी जेका तहरीक हली, उन ते ॾिसो जॾहिं सिंध जो माण्हू उथियो त उहे ॿेट तव्हां हथु खणी विया। बाबा, दुनिया जूं हींअर वॾे में वॾियूं जेके जदोजहदियूं आहिनि उहो पुरअमन जमहूरी जदोजहदियूं आहिनि। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे त असां पंहिंजे पाण खे सघारो कयूं, असां पाण में गॾु थियूं, हज़ारनि लखनि जी तइदाद में गॾु थियूं। ही जेके 200 माण्हू अची ऐं सोराब ॻोठ ते अची जेके इहो ठुश 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 कनि था ऐं हिसाइण जी कोशिशि था कनि, ऐं जेके 2-3 वीडियो भरे ऐं पंहिंजो इहो सिंधी माण्हुनि जी तारीख़ खां इहे वाक़ुफ़ी कोन्हनि के, इन्हनि खे ख़बर ई कान्हे का त सिंधी माण्हू जेके आहिनि सो तारीख़ में उन्हनि उहे कीअं विड़िया आहिनि। इन्हनि खे त इहो आंदो वियो आहे साज़िश तौरु इहो सोराब ॻोठ में इहो 2-3 फटाका हणण जा। असांखे पंहिंजी जेका कुवत आहे उहा असांजी कुवत जमहूरी जदोजहद आहे। असांजी जेका कुवत आहे उहा असांजे जी ॿधी आहे, उहो असांजो इतिहादु आहे, उहा असांजी अवेयरनेस आहे। ही अवेयरनेस आहे न त हिकिड़ो जेकॾहिं बिलाल काका क़तलु थो थिए त उन ते सॼी सिंध जेको आहे सो गॾिजी उथी थी पवे। इहो असांजो क़ौमी शऊर आहे, इहा असांजी फतेह आहे। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण जे ख़ातिर जेकॾहिं कुझु कयो बि सही त पीपल्स पार्टी बि न बीह सघंदी सिंध जे इन शऊर जे अॻियां। तंहिंजे करे असांजो जेको सिंध जो क़ौमी शऊर आहे उनखे कोशिशि कयूं त अञा वधीक जेको आहे सो मज़बूत कयूं, पाण में ॿधी कयूं। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे त असांजी जेका जंग आहे उहा हिकु तरफ़ी जंग न आहे, उहा तमामु घणनि रस्तनि वारी डिघी अणांगी ऐं वरनि वकड़नि वारी जेका आहे सा इहा जंग आहे। ऐं रुॻो जेको आहे सो इहो आहे त जेको आहे बंदूक खणी ऐं मां वीडियो अचे भराईंदुसि, असांजी जंग इहा न आहे। बंदूक जे ज़ोर ते अॼुकल्ह जंगियूं जेके आहिनि सो उहे फतहूं न कबियूं आहिनि, ऐं वॾनि लखनि माण्हुनि जे इज्तमाअनि जे ज़रिए जेको आहे सो इहे जंगियूं फतेह कबियूं आहिनि। इहे जंग पाण फतेह कई आहे न। जंहिं बिलाल काका खे क़तलु कयो आहे उन वक़्तु FIR कटी आहे, दहशतगर्दी FIR कटी आहे। ऐं असां मुतालबो था कयूं त उन में जेकी बि नामज़द आहिनि माण्हू उन्हनि खे बि जेको आहे सो तव्हां गिरफ़्तार कयो। बाक़ी जेकॾहिं पुरअमन जदोजहद खे जेकॾहिं असां पुरतशदद जदोजहद में तब्दील कंदासूं त उन में असांजो नुक़सानु थींदो ऐं पोइ दुनिया में असां जेके आहिनि सो अकेला थी वेंदासूं। असां वटि हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके क़ौम खे मज़बूत कंदा आहिनि, क़ौम खे वधीक ताक़तवर कंदा आहिनि।
पर विच विच में जेके ॿिया माण्हू अची ऐं पोइ वरी उहो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा आहिनि ऐं उनखे पुरतशदुद बनाईंदा आहिनि। हिन वक़्तु असांखे पुरतशदुद साईं जेम्स सैयद अदम तशदुद जो हामी हुयो न। रसूल पलियो साहिबु पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका जंग जो वॾे में वॾो माहिर हो। पलियो साहिबु पंहिंजे तारीख़ जो जंग जो वेड़ कीअं कबी आहे उन तमामु वॾो माहिर हो। पलीअ साहिब जा लफ़्ज़ उहे मूंखे यादि आहिनि जेके उन 1999 में चया हुआ, चई त ही सिंधी माण्हू कॾहिं बि कालाबाग डैम ठहणु कोन ॾींदा। ऐं तव्हां ॾिठो, तंहिंजे करे असांजी जेका जदोजहद आहे उहा पंहिंजो असांजे सिंधी अवाम जे ॿधीअ जी जेका आहे उहा जदोजहद आहे। फ़तेह असांजी थींदी, हर माना में फ़तेह असांजी थींदी। असां रुॻो इश्तियाल अंगेज़ीअ में न अचूं, असां रुॻो जेको आहे सो हलकड़ाइप ऐं टरड़ाइप करे ऐं हथियारनि जा जेके ठक ठक करे ऐं इन क़िस्म जो इहे धंधा न कयूं। असां पुरअमन जमहूरी जदोजहद जे ज़रिए हज़ारे पंहिंजूं फतहूं करे सघूं था। आख़िरी जेका मां ॻाल्हि थो कयां उहा इहा थो कयां त मुंहिंजी ॻाल्हि थी अवामी नेशनल पार्टीअ जो जेको इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे पंहिंजो KP जो, उन मां सां ॻाल्हायो। मूं हुनखे चयो त मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पख्तूननि सां असां सिंधियुनि जा वास्ता रहिया आहिनि, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे छो था जेको आहे सो तव्हां हुनखां पंहिंजो हुनजी हिमायत कयो। तव्हां अफ़गानियुनि जी छो था हिमायत कयो? अफ़गानी असांखे ॻिचीअ में विधा विया आहिनि, अफ़गानी दहशतगर्द आहिनि। अफ़गानियुनि हिते क्लाशनकोफ कल्चर आंदो आहे, अफ़गानियुनि हिते जेको आहे सो हीरोइन कल्चर आंदो आहे। अफ़गानिस्तान में हुननि रत जूं जेके आहिनि सो नदियूं वहायूं आहिनि, उहे माइग्रेशन गैर क़ानूनी तरह सां अचे कराची में रहिया आहिनि। तव्हां जेकॾहिं असीं उन्हनि जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायूं त तव्हां था चओ त इहो पख्तूननि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं जेकॾहिं इहे तव्हां कयो, तव्हां अफ़गानियुनि जो पासो थी वठी बीह रहंदव त पोइ यादि रखो, पोइ तव्हां बि ख़ुदि अकेला थी वेंदव। पंजाब हुकूमत अफ़गानियुनि ते बैन हयो आहे, उन्हनि जे कारोबार करण ते, मिल्कियत वठण ते, ॿियनि कमनि ते। मां साॻे वक़्तु सिंध हुकूमत खे बि इहा ॻाल्हि चवां थो त पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण जे लाइ हीअ जेके अफ़गाननि खां आयल जेके इहे नांग आहिनि, इन्हनि नांगनि खे न पालियो। इन लाइ को कानून ठाहियो, वफ़ाक़ सां ॻाल्हायो, वफ़ाक़ी इदारनि सां ॻाल्हायो, अफ़गानियुनि खे जेको आहे सो सिंध मां कढो। असां वधीक कंहिं बि धारे जो बार बर्दाश्त नथा करे सघूं। पंहिंजो जावेद आलम ओडो साहिबु जेको आहे AIG, उन सही चयो हो अॻु में त कराचीअ में जेको क्राइम जी जेका घणी शरह वधी आहे उहा गैर क़ानूनी तौर ॿाहिरिनि माण्हुनि जे आयलनि जी आहे। ॿी ॻाल्हि, आख़िर में मां जेको आहे सो कराचीअ जा जेके रहण वारा आहिनि, असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ दोस्त आहिनि, उन्हनि खे बि मां ॿुधायां थो त मतां तव्हांखे ज़हन में हुजेव तव्हां खे सिंधियुनि मां ख़तरो न आहे जेको तव्हां सिंधियुनि जो थ्रेट ॾेई ऐं माण्हुनि खां पंहिंजनि खां वोट वठंदा आहियो। तव्हांखे जेकॾहिं वॾे में वॾो ख़तरो आहे, सुभाणे तव्हांजे घरनि में जेकॾहिं घिड़िया त उहे अफ़गानी घिड़ंदव। अफ़गानियुनि खे वेड़ जो बि तजुर्बो आहे, हिननि वटि गैर क़ानूनी हथियार बि आहिनि। तंहिंजे करे तव्हां ऐं असां वरी बि हिन धरतीअ ते हूंदासूं, ऐं हीअ जेके परावा जंहिं धरतीअ तां आया आहिनि, इहे पंज माण्हू मारींदे बि देरि कोन कंदा। तंहिंजे करे तव्हां जेके कराचीअ में जेके पाकिस्तान ठहण खां पोइ आया आहियो, तव्हां ईअं सम्झो त तव्हांजो मरण जीअण जेको आहे उहो सिंध सां आहे, सिंधियुनि सां आहे, ऐं सिंध जे धरतीअ खे तव्हां ऑन कयो। ऐं हीअ जेको गैर क़ानूनी तरह जेको बर्मी, बंगाली ऐं इहे अचनि पिया, जेकॾहिं इहे तेज़ीअ सां इहे अफ़गानी आया, सुभाणे तव्हां कराचीअ में मुकमल अकिलत में तब्दील थी वेंदव। ऐं पोइ यादि रखिजो त इहो अफ़गानिस्तान सिंधियुनि सां तो हुई अफ़गानी विढ़ंदो, पर तव्हां सां पहिरियां जेको आहे सो हुनजी जंग थींदी। तो आख़िर में मां इहे जेके मुंहिंजो जेको आहे, मुंहिंजो मौक़ुफ़ जेको आहे उहो इहो ई आहे त अफ़गानियुनि खे असां कंहिं बि तरीक़े सां क़बूलु नथा करे सघूं। सिंध में धारी आबादकारी खे असां क़बूलु नथा करे सघूं। इहो असांजे वजूद जो मसइलो आहे, असांजे धरतीअ जो मसइलो आहे, ऐं इहो असांजे हक़ ख़ुदि मुख़्तियारीअ जो मसइलो आहे। असां इहो सिंध जा वारिस असीं आहियूं, सिंध असांजी माउ आहे। ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी इहा दहशतगर्दी थी त पोइ हीउ सिंधी माण्हू जेको आहे अञा पाण वधीक जेको आहे सो पंहिंजी ताक़त खे पाण तब्दील कंदो। महिरबानी दोस्तो, थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़।